ब्रेकिंग न्यूज़ दादो खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। सिंध हुकूमत कणक में 81 अरब जी सब्सिडी सस्तो अटो खां हारी कार्ड में बारदानो कणक ख़रीदारी ताईं ऐलाननि ताईं आबादकारनि हारियुनि अवाम खे को बि रिलीफ न मिलियो। फूड खातो ऐं सिंध हुकूमत पारां हारी कार्ड में मोकिलियल बारदाने जी मैसेज ते बि अमल न थियो। दादू जा जोही जा सेंटर अॼु सूमर ॾींहुं 20 अप्रैल ताईं बि खुली न सघिया। आबादकार सिंधु ऐं बैंक फूड खाते जे गोदामनि जा चकर ॾेई थकिजी पिया। आबादकारनि जो जोही गोदाम आॾो सेंटर न खुलण ते एहतजाज। सिंध हुकूमत जी नाक़स पॉलिसियुनि करप्शन ते एहतजाज कयो। वाज़े रहे त दादू ज़िले सरकारी कणक सां हथ चरांद जो सिलसिलो सालनि खां रुकिजी न सघियो। ज़िले जी सरकारी गोदामनि मां 83 करोड़ रुपयनि जी मालियत वारियूं 97,000 कणक जूं बोरियूं विकिरो थियण जा छिरकाईंदड़ इंकशाफ। डायरेक्टर फूड कराची अलहरिनो चन्ना फरीदाबाद वेट सिराई राधण गोदामनि मां 23 करोड़ रुपयनि जी मालियत जूं 23,000 बोरियूं विकिरो ऐं खुर्द बुर्द समेत दादू गोदाम मोंदड़ गोदाम सेंटर दादू सेंटर मां 28 करोड़ रुपयनि जी मालियत जूं 28,000 बोरियूं विकिरो करण जे ॾोह में अली असगर पंवर खुदाबाद सेंटर तां 13 करोड़ मालियत वारियूं 13,000 बोरियूं खुर्द बुर्द करण जे इल्ज़ाम में इंस्पेक्टर इमरान मक्सी 18 करोड़ जी मालियत जूं 18,000 बोरियूं विकिरो कंदड़ फूड इंस्पेक्टर गुलाम सरवर सूमरो समेत ॿिनि इंस्पेक्टरनि ऐं फूड कंट्रोलर मंसूर मीराणी हटाइण वारा ड्रामा बि फूड खाते खे न सुधारे सघिया आहिनि। हारी कार्ड रखंदड़ मुतासिर आबादकारनि जूं दाहूं पंहिंजी ज़ुबानी ॿुधंदा। बोज़दार यार मोहम्मद जो पुट आहियां ऐं जेको सो आहे त असांखे हारी कार्ड ॾिनो। हाणे चवनि था जोही अन्न पुॼायो। असां हिते जोही अचूं था त का शइ अन्न कोन्हे, वठण वारो केरु कोन्हे। फूड खाते वारा अलाए किथे आहिनि। अॻिते हली जेको सो आहे असांजो अन्न ख़राबु थी वेंदो। असां उहे अन्न काॾे कंदासीं? वापारियुनि वटि वञूं था, असांजो 7,000 रुपया बोरी वठनि था। असां आख़िरकार तव्हां कंहिंखे ॾियूं? सिंध गवर्नमेंट जेको सो आहे असां सां वॾो ज़ुल्म थो करे। महिरबानी करे हिते अन्न जोही में स्टॉक कनि। सिंध गवर्नमेंट अन्न असां खां वठे हारी कांड वारो, त जीअं असांजो अॻिते कांड हली सघे। हारी कांड जी ईअं न थिए जो असां अन्न न ॾींदासीं त असांजो अॻिते हली बंदि थी वेंदो। इरफान अहमद अराई पी जो नालो अब्दुल मजीद अराई। हिते असां जोही आया आहियूं सेंटर ते। हिते केर बि कोन्हे। कणक असां चक्कर हणी हणी हिते बेज़ार थी विया आहियूं। कणक जो हारी कार्ड बि खणी आया आहियूं। न कोई हिते ऑफिसर थो लभे। सिंध बैंक सां असांजी अपील आहे असांखे। जी सर, मुंहिंजो नालो गुलाम हैदर जमाली। असां ज़मींदार माण्हू आहियूं ऐं असल में असांजे मैसेज अचनि था सिंध गवर्नमेंट जे तरफ़ खां त बारदानो वठो ऐं अन्न पहुचायो। असां गोदामनि ते अचूं था त हिते का शइ बि न आहे, बारदानो न आहे, का शइ मिले नथी। हाणे असां कंहिंसां सहकार कयूं? कंहिंखे तव्हांजूं केॾे वञूं? सर इहो अर्ज़ु आहे असांखे। सर त सिंध गवर्नमेंट असांखे इहे हारी कार्ड ॾिना आहिनि, इन जो को हल कढे, पोइ असांखे चारो ॼण असां रुली मुआ आहियूं, दर बदर पता थियूं। मुंहिंजो मोहम्मद यूसुफ नालो आहे। मां पाण जमाली आहियां। सिंध बैंक विया हुआसीं। सिंध बैंक वारनि जो गोदाम ॾे वञूं। गोदाम वारनि खे छा चऊं त असांखे पाचका जो या पाचका वठी अन्न पुॼायूं। हे चवनि था असां वटि अहिड़ो को मसालो अञा कोन आयो आहे, ढोकड़ पैसा कोन था मिलनि। कणक उते असांजी ॿनी में पई आहे, किनी पई थी शइ। सो हाणे असां केॾे कयूं? कणक खणंदव न खणंदव त उहो बि जवाब ॾियो। असां दर बदर लॻा पिया। सही मां साईं सिंध ऑफिस में विया बैंक में। पोइ बि चवंदा वञो गोदाम जे। गोदाम वारा चवनि था असां वटि को कागज़ पट कोन आयो आहे। सो महिरबानी करे असांजो अन्न ख़राबु थी थो वञे पियो आहे। देरनि ते बरसाति आहिनि, मींहं आहिनि, जेके चवां असां ॾुखिया था थियूं। महिरबानी करे असांजो मसइलो हल कयो। सही।